अॼु पाण 12 किताब जो सबक पंजो लिखण सिखंदासीं, जंहिंमें पेश जे आवाज़ वारा लफ़्ज़ आहिनि। सबको पंजो, सबको टे आवाज़, स सीन ज़बर स, ब बेज़र ब, क़ाफ़ पेश को, सबको। स सिट ते कीअं लिखबो आहे, सीन सीटी के कीअं लिखंदासीं पाण। ही सीन जो टे अणियूं कढंदासीं, हिकिड़ी, ही ॿ, ही टे। कढण खां पोइ सिट ते छिकंदासीं ऐं हुन सां गॾु बे बदक कढंदासीं, बे नुक़्तो ॾींदासीं, सीन खे ज़बर ॾींदासीं, बे खे ज़बर ॾींदासीं, बेज़र ब, क़ाफ़ पेश को, ही क़ाफ़ कलम कंदासीं ऐं हुनखे पेश ॾींदासीं। ही थियो सबको। पंजो पे सां गॾु नून जॾहिं ईंदी तॾहिं थींदो प। पे पटके खे सिट ते कंदासीं, ही करे नुक़्ता ॾींदासीं ऐं हुन सां गॾु नून ॾींदासीं। ही नून जो नुक़्तो, हिते पे नून ज़र प, जूं जीम वन पेचूं कीअं लिखंदासीं, ही जीम ऐं हुन सां गॾु वाव, जीम जो नुक़्तो, ही नून नथ ऐं मथे पेश, जीम वाव नून पेश जो, पंजो। ओठो, ओ अलिफ पेश ओ, ठो ठे पेश ठो। अलिफ पेश ओ लिखंदासीं, अलिफ खे मथां खां इंसिट ताईं छिके अचो ऐं मथे पेश ॾियो। ही अलिफ पेश ओ, ठो ठे पेश ठो। ठे ठुंड खे लिखंदासीं, ठे खे हितां खां हेठि सिट ताईं आणींदासीं ऐं सिट ते अचण खां पोइ अॻिते छिकंदासीं ऐं मथे मोड़ींदासीं। ही ठे पेश ठो, उठो। हियो, हियो, हे हरणी खे लिखंदासीं सिट ते, ही करे ही ऐं हुनखे हे खे गॾु इहे ॾींदासीं, कीअं ॾींदासीं, हिनखे छिकी वञो अॻिते ऐं हुनखे हेठि वारण खां पोइ मथे छिके अचो, नुक़्ता ॾियो, ज़ेर ॾियो, हे ये ज़ेर ही, हमज़ो पेश ओ, हियो। उठो, अलिफ पेश ओ, ही अलिफ कढंदासीं, मथे पेश ॾींदासीं, अलिफ पेश ओ, ठो ठे पेश ठो। ठे ठुट खे हितां खां सिट ते आणण खां पोइ अॻिते छिके वेंदासीं ऐं नुक़्ता ॾींदासीं, ठे पेश ठो। उठो, आहे, आ अलिफ मदा कंदासीं, अलिफ खे कढोसि, इन सिट ताईं आणोसि, मथे मद ॾियो, ही मद अलिफ मदा। हे, हे ये, हे खे ही करे सिट ताईं आणण खां पोइ ही अॻिते खणी वञण खां पोइ मथे छिकियोसि ऐं हुनखे वापसि वारियोसि, हेसि ताईं आणोसि ऐं हुनखे अॻिते खणी वञी ऐं हुन सां गॾु ये ॾियो, ही करे हेसि ताईं नुक़्ता ॾियो, हे ये हे, आहे। ॿोको, ॿो बे पेश ॿो, को का पेश को, ॿो बे बकरी खे पेश ॾींदासीं त थींदो बे पेश ॿो। अचो त लिखूं, ॿे खे हितां खां हेसि ताईं सिट ताईं आणण खां पोइ हिनखे अॻिते खणी वेंदासीं सिट ते ई ऐं नुक़्ता ॾींदासीं। ॿे जा ॿ नुक़्ता ईंदा आहिनि ऐं मथे पेश ॾियो, बे पेश ॿो, को का पेश को लिखंदासीं। काफ़ खे हितां खां थोरो हेठि ऐं पोइ हेॾां ही खणी वेंदासीं, हेसि ताईं आणण खां पोइ वरी हेठि ऐं पोइ सिट ते ई जीअं सिट अॻिते वञे थी त काफ़ खे बि हेसि ताईं खणी ईंदासीं, हिते छॾे ॾियण खां पोइ मथे पेश ॾींदासीं, काफ़ पेश को, ॿोको। हियो, हे खे ही करे ऐं हुनखे ये ॾींदासीं, नुक़्ता ॾींदासीं, हे ये ज़ेर ही, हमज़ा पेश ओ, हियो। ॿोको, ॿे खे वरी बि साॻिए नमूने लिखंदासीं, पेश ॾींदासीं ऐं हुन सां गॾु काफ़ लिखंदासीं, ही काफ़ पेश को, ॿोको, आहे,
अलिफ मद आ हे के ही करे हिते वठी अचण खां पोइ ही गोल वारे ऐं हुन सां गॾु ये ॾींदासीं हे आहे सोटो सिन पेसो टेपेस्टो सोटो सिन खे सिट ते लिखंदासीं कीअं हिकिड़ी ॿ टे अणियूं कढण खां पोइ अॻिते खणी वेंदासीं मथे पेश ॾींदासीं सिन पेसो हाणे हुन सां गॾु टे टोपी खे मिलायोसि टे टोपी खे हितां खणी करे हे गॾु लिखो ऐं टे जा नुक्ता ॾियो मथे पेश ॾियो सिन पेसो टेपेस्टो सोटो हियो हे खे हे लिखंदासीं ही करे ही लिखण खां पोइ अॻिते खणी अचण खां पोइ हुनखे ये ॾींदासीं हे ये ज़र ही हमज़ो पेशो हियो सोटो सो सिन पेश सो हिते सिन पेसो तो टेपेस्टो हिते टोपी मथे पेश टेपेस्टो सोटो आहे अलिफ मद आ हे करे ऐं उनखे ये ॾींदासीं हे आहे अखे अलिफ ज़बर खे ज़र खे पेन लिखो अलिफ ज़बर खे करनासीं खे खट के ही करे एस ताईं ऐं हुनखे मथी लिख ॾींदा अलिफ ज़बर खे ज़ेर ॾींदासीं अखे कानो क काफ ज़बर क नून पेश नो कनो पहिरीं काफ करंदासीं ही करे ही सिर ते वठी अचण खां पोइ हुन सां गॾु नून ॾींदासीं ही काफ ज़बर क नून पेश नो कनो पोठे पो पेश पो ठे ज़र ठे पो पेश पो लिखो ही करे ही नुक्ता ॾियो पे जा ऐं मथे पेश ॾियो हिते पेश पो ठे ज़र ठे के लिखो ठूठ के ही ठे ज़र ठे पेश पो ठे ज़र ठे पोठे ब खो ब बे ज़बर ब बे के सिर ते लिखो हे बे ज़बर ब हिते बे ज़बर ब बे के ज़बर आई तो बे ज़बर ब खो खे पेश को खे खट के पेश ॾींदासीं खे खट लिखोस ही खे ऐं मथे पेश बखो पोटो पेश पो टेपेस्टो ब आवाज़ पेश पो लिखंदासीं कीअं ही करे ही पेरी पे ऐं मथे पेश पो तो टेपेस्टो हिते टोपी ऐं मथे पेश आयो त थींदो टेपेस्टो पो टेपेस्टो पोटो पुछो पो पेश पो ही पेश पो छो छे पेशो छे छठी के पेश ॾींदासीं छे छठी करंदासीं की ही करे ही छे छठी ऐं मथे पेश पो छे पेचो पोचो सबको पंजो उठो हियो उठो आहे बुको हियो बुको आहे सुठो हियो सुठो आहे अखे कन्नो पुठे बखो पुटो पुछो